आल सिंध संगीतकार एसोसिएशन काज़ी अहमद में पारां अॼु खां 2 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो धरती टीवी सां मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ज़ुल्फ़कार टांवरी। धरती टीवी पारा ऐलान जो 2 डिसंबर से सकाफती ईद जी भरपूर नमूने से मल्हाया आहिनि। इन हवाले से सिंध जा मशहूर फनकार जो तालुके काज़ी अहमद जा मशहूर फनकार आहिनि, उहे पंहिंजी मिटी माउ सां मोहब्बत जो इज़हार हिन रीत था कनि। धरती टीवी वारनि जूं वॾी महिरबानियूं जिन सकाफ़त के उजागर कयो आहे ऐं हिननि जो हिकिड़ो प्रोग्राम आहे मिटी मुंहिंजी माउ। उन हवाले सां असां आल सिंध संगीतकार एसोसिएशन आसा डिस्ट्रिक्ट नवाब शाह जो प्रेसिडेंट अली हसन ख़ासकेली हिन सकाफ़त असांजी सकाफ़त आहे, असांजी सुञाणप आहे सिंधियुनि जी, जेको असीं फनकार सफ़ीर आहियूं, साईं मोहब्बती सफ़ीर आहियूं। असां पैगाम ॾियूं था, अमुनी पैगाम ॾियूं था, अमुन जो पैगाम ॾियूं था। धरती टीवी वारनि सां बिल्कुलु असीं इकठे आहियूं। हाणे आऊं तव्हांखे क़ौमी गीत ॿुधाईंदुसि। धरती टीवी न्यूज़ वारनि जूं वॾी महिरबानियूं। साईं फनकार मशकूर दराओ असां धरती टीवी जो प्रोग्राम मिटी मुंहिंजी माउ भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें तालुके काज़ी अहमद जा फनकार पंहिंजे सकाफ़ती भरपूर नमूने मल्हाईंदासीं। असां धरती मिट्टी माउ जे हवाले सां प्रोग्राम करे रहिया आहियूं ऐं हिन जा अॻुवान असां आहियूं, हिन जा सफ़ीर असां आहियूं ऐं इहे जेके असां यकतारे चपड़ी वारा जेके फनकार आहियूं, इहे सभु असां पैगामी आहियूं ऐं असां पंहिंजे हिन हवाले सां पंहिंजे माउ जे हवाले सां हिकिड़ो गीत बि पेश कयूं था। महिरबानी धरती चैनल वारनि जी। जीअं त असीं धरती टीवी वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जीअं असांखे हीउ मौक़ो ॾिनो ऐं असां सिंधी पाण हुन सां गॾु आहियूं। असां ई तमामु इंशाअल्लाह ताला काज़ी अहमद तालुके जा जेके बि फनकार आहिनि, असांजे ज़िले जो अॻुवान अली हसन ख़ासकेली, उन जी अॻुवानी में असां इहे भरपूर नमूने सां प्रोग्राम मल्हाईंदासीं ऐं मल्हायूं पिया। इंशाअल्लाह ताला जेसि ताईं हयाती आहे तेसि ताईं पंहिंजे मिटी माउ जी, पंहिंजे धरतीअ जी हिफ़ाज़त कंदा रहंदासीं। असांजा सहाफ़ी बिरादर ऐं असां फनकार थोरे ॿिया सिंधी बि माशाअल्लाह असां पंहिंजे धरतीअ जी हिफ़ाज़त कई आहे ऐं कंदासीं। बाबा असांजी सखावत ई सिंध जी काफ़ी टाइम जी आहे, हलंदी पई अचे। टोपी अजरक पटको ये असांजो शान आहे सिंध जो ऐं धरती वारनि जी महिरबानी आहे, टेलीविज़न टीवी वारनि जी जो असां सां साथ में रहिया आहिनि। असीं उन्हनि सां रहंदासीं हमेशह सदाईं। मिटी मुंहिंजी माउ धरती टीवी पारां ऐलान जो सकाफ़ती ॾियारो आहे उहो भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहिनि। उन सां साथ में साथ ॾींदे सिता तालुका काज़ी अहमद जेके फनकार एसोसिएशन आहे हुननि असां सां हिमायत कंदे हुननि हिते प्रोग्राम कयो आहे। धरती टीवी सां हुननि ॻाल्हाईंदे हुननि चयो त असां सिंध जी जेकी सकाफ़त आहे उनखे असां उजागर कंदासीं ऐं असां फनकार जेके आहियूं सिंध जो सरमाया आहियूं। इन हवाले सां असां बि 2 डिसंबर ते मिटी मुंहिंजी माउ सां मोहब्बत जो इज़हार कंदे भरपूर नमूने मल्हाईंदासीं। कैमरामैन दरिया ख़ान सां गॾु ज़ुल्फ़कार अली टांवरी, धरती टीवी न्यूज़ काज़ी।